अस्सलाम वालेकुम। अॼु असां इहो ॿुधाइण आया आहियूं सिंध जे आबादगारनि खे हारियुनि खे त तव्हां कहिड़े तरीक़े सां हारी कार्ड जेको आहे चेक कराए सघो था, या सिंध वीट ग्रोअर सब्सिडी आहे जेका कणिक जे हवाले सां जेका सब्सिडी आहे, जिन जा जेकी फार्म भराया हिन महिल ताईं असांजा इलाही जेके आहिनि हारी परेशान आहिनि, त उहो पंहिंजो उनजो स्टेटस कीअं उन्हनि खे ख़बर पवंदी। सिंध गवर्नमेंट पारां जेको आहे सो हिकिड़ी ऑनलाइन एप्लीकेशन ॾिनी वई आहे एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट वारनि खे, जेका जंहिंजी एक्सेस आहे जेका एडिशनल डायरेक्टर वटि। एडिशनल डायरेक्टर जी ऑफिस में वञी करे उते वञी तव्हां पंहिंजो शनाख्ती कार्ड खणी वेंदव ऐं उते हुनखे ॿुधाईंदव त हू तव्हांखे ॾिसी करे ॿुधाईंदो त तव्हांजो फार्म भरियल आहे न आहे भरियल, रिजेक्टेड आहे, एक्सेप्टेड आहे, वेरीफाइड आहे, नॉन वेरीफाइड आहे, या जेकॾहिं रेवेन्यू ऑफिस वारनि वटि फाथल आहे न आहे, त उहो सॼो स्टेटस तव्हांखे उन मां ख़बर पइजी वेंदी त तव्हांजो जेको आहे सो स्टेटस छा आहे। उहो जेको आहे सो माण्हू तव्हांखे जेको एडिशनल डायरेक्टर ऑफिस में वेठो हूंदो उहो तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजो फार्म जो स्टेटस छा आहे। जेकॾहिं तव्हांजी सब्सिडी आयल हूंदी त तव्हांखे ॿुधाईंदो त बाबा तव्हां पंहिंजे तालका जी सिंध बैंक जी ऑफिस में वञी करे उतां वञी तव्हां पुछा उतां वञी तव्हां पंहिंजी इहा सब्सिडी वठी सघो था। तव्हांखे हू बाक़ाइदा पंहिंजो स्टेटस ॿुधाईंदो त भाउ तव्हांजो हारी कार्ड इशू थियो आहे न थियो आहे, तव्हांजी सब्सिडी आई आहे न आई आहे, या तव्हांजो फार्म आहे न आहे, या फार्म तव्हांजो एक्सेप्टेड आहे रिजेक्टेड आहे। त इहा तव्हां मालूमात जेका आहे एडिशनल डायरेक्टर जी ऑफिस पंहिंजी कंसर्न जंहिंजी आहे जंहिं ज़िले सां लाॻापियल आहे हो, त उन्हनि जी एडिशनल डायरेक्टर जी ऑफिस में इहो सॉफ्टवेयर मौजूदु आहे। उते को तव्हांखे माण्हू शनाख्ती कार्ड ॿुधाईंदे जंहिंजो फार्म भरियल हूंदो उहो तव्हांखे ॿुधाए सघे थो त तव्हांजो स्टेटस छा आहे। महिरबानी।